हज़रत सैयदना अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मरवी आहे त रसूलनि जे सालार नबीन जे सरदार अल्लाह जे प्यारे महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो फ़रमान आली शान आहे, जंहिं अल्लाह जी राह में हिकु ॾींहं जो रोज़ो रखियो, अल्लाह अज़्ज़ वजल उन जे चहिरे खे जहन्नम खां 70 सालनि जे मुफ़ासिले बराबरि परे करे छॾींदो। सही बुख़ारी जी हदीस पाक आहे। प्यारा मिठा इस्लामी भारो, जिते रोज़े रखण जा बेशुमार फ़ज़ाइल आहिनि, उते बग़ैर कंहिं सही मजबूरी जे रोज़ा रमज़ान मुबारक जो रोज़ो छॾे ॾियण ते सख़्तु वाइदूं सज़ा जा वाइदा बि आहिनि। रमज़ान शरीफ़ जो हिकु रोज़ो जेको बिना कंहिं शरई उज़र जे ॼाणी वाणी ज़ाया करे ऐं रमज़ान जो रोज़ो न रखे त हाणे सॼी उमिरि बि जेकॾहिं रोज़ा रखंदो तॾहिं बि उन छॾियल हिकु रोज़े जी फ़ज़ीलत खे हासिल न करे सघंदो। हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, अल्लाह जे प्यारे महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन इरशाद फ़रमाइनि था, जंहिं रमज़ान जे हिकु ॾींहं जो रोज़ो बग़ैर मर्ज़ जे इफ़्तार कयो यानी न रखियो त ज़माने भर जा रोज़ा बि उन जी क़ज़ा न थी सघंदा, जेतोणीकि जो बाद में रखी बि वठे। सही बुख़ारी जी हदीस पाक आहे। प्यारा मिठा इस्लामी भारो, इहा फ़ज़ीलत जेका रमज़ान मुबारक में रोज़े रखण जी हुई, हाणे कहिड़ी तरह बि उहा हासिल नथी थी सघे। तंहिं करे असांखे घुरिजे कॾहिं बि ग़फ़लत न कयूं, रमज़ान मुबारक जे हिन महिमान महीने जो क़दुरु कयूं ऐं रमज़ान जा पूरा पूरा रोज़ा रखूं। हा, जेको सख़्तु मजबूर आहे, माज़ूर आहे या बीमार आहे, जीअं उलमा फ़रमाइनि त अहिड़ो बीमार जो उहो उनखे रोज़े रखण सां जेकॾहिं उनजो मर्ज़ तमामु घणो वधी वेंदो या मरण जो इहो ख़तरो आहे, अहिड़ो को तबीब उनखे इजाज़त ॾिए त उन बीमार खे रोज़े न रखण जो उज़र आहे ऐं बाद में जॾहिं ख़ुशि थी वञे त उनखे रोज़ा रखणा आहिनि। लेकिन प्यारा मिठा इस्लामी भारो, अॼु चङा भला नौजवान, चङा भला हटा कटा ॼाणी वाणी थोरी गर्मी जे करे या थोरो मथे जे सूर जे करे या थोरे कम जो भार वधी वञे, इन जे करे रमज़ान मुबारक जा रोज़ा खां ग़फ़लत कंदा आहिनि। अल्लाहु अकबर। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।